अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई दोस्त दिल जी मोहब्बत सां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मथां दिल जी मोहब्बत सां दुरूद पाक पढ़ो। पिंडाल वारा पढ़ो, स्टेज वारा पढ़ो, जाते बहन मुजीब साउंड जो आवाज वञी रहियो आहे। मां दोस्तन जी खिदमत में अर्ज़ रखां थो, सब दोस्त दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिही व अहलि बैतिही अजमईन। सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ुर्ब मूसा और है, क़ुर्ब मोहम्मद और है, क़ुर्ब मूसा और है, क़ुर्ब मोहम्मद और है। तूर सीना और है, मक्का मदीना और है। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से, न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है, अल्लाह को याद करने से। मुझा मोहतरम दोस्तों, भाइर बुजुर्गों, अज 4 मार्च अवां जे गोठ न अली बख्श गडानी जे अंदर अल्लाह जे कुरान जो प्रोग्राम रखियल आहे। असांजा बिरादर मोहतरम मौलाना मोहम्मद यूसुफ साहब गडानी ऐं उन सां मुआविनीन हज़रात। मां सभिनी दोस्तन जी खिदमत में अर्ज़ रखंदुसि, जेके दोस्त फारिग थी चुका हो, अज अचो अवां जे हिन गोठ में अल्लाह जो कुरान हली रहियो आहे। कचहरियूं करण जे लाइ त ॾींहं खोड़, उताकुन में वेहण जे लाइ त ॾींहं खोड़, पर जेको माण्हू अल्लाह जे कुरान जे लाइ वक्त कढी टाइम कढी ईंदो आहे, अल्लाह साईं उन घड़ीअ घड़ीअ जे मथां हिक हिक मिंट मिंट बाने जे मथां रब साईं पंहिंजे रहमतूं जा मींहं वसाए छॾींदो आहे। मुंहिंजा मोहतरम दोस्तों, जेके साथी परे वेठा हो ओरे सुरी जो
ओरे वेझा वेझा थींदा अचो जेतिरो क़ुरान खे वेझाईंदो अल्लाह जी रहमत तव्हांजे मथां एॾी वसंदी। मौजा मोहतरम दोस्तों भाइर बुजुर्गो ही अॼु जो प्रोग्राम को आम प्रोग्राम कोन्हे। ही अॼु जो प्रोग्राम इते जेकॾहिं मेल ऐं मलाखड़ो हुजे हा, इते जेकॾहिं गोए जो प्रोग्राम हुजे हा, पोइ साथियुनि जा हिते अंबो साथियुनि जी रश ॾिसे हा, इएं माण्हू पहुचनि हा, चवनि हा त अॼु हलो, अॼु उठनि जी गोया, अॼु हलो गॾहनि जी गोया, अॼु हलो मलाखड़ो आ, उते पोइ हिक ॿिए खे ज़ोरी वठी ईंदासीं। क़ुरान जे जलसे में मुसलमान जी दिलि न चवंदी त मां वञा यार क़ुरान जो जलसो ॿुधां। हैफ़ मुसलमान तुंहिंजी ज़िंदगीअ में। अॼु जो ही प्रोग्राम अल्लाह जे फज़ल सां तव्हां असांजे इन ॻोठ जे मथां रब जी रहमत जो मींहुं वसी पियो आ। जाथे जाथे लाउड जो आवाज़ वञी रहियो आहे। मुंहिंजा मोहतरम दोस्तो अॼु उन जगह ते अल्लाह जी रहमत जो मींहुं चो वसी पियो आहे। अल्लाह जे फज़ल सां हिते दिस्तार थींदी, क़ुरान पाक जा हाफ़िज़ थींदा, जन वचन बच्चन क़ुरान पाक सीने जे अंदर सांभियो। अॼु उन्हनि जी दिस्तार थींदी, अॼु दिस्तार कंदा, अॼु उन जो अबो अम्मा केॾा न ख़ुशि थींदा ऐं उन जा मिट माइट केॾा न ख़ुशि थींदा ऐं इंशाअल्लाह उन्हनि जी दिस्तार ॾिसी करे वरी ॿियनि मुसलमाननि जी दिलि में बि शौक़ थींदो त काश जेकर मां बि पंहिंजा बच्चा पढ़ायां ऐं बच्चन खे क़ुरान पढ़ायां, पोइ मुंहिंजा बच्चा बि मुंहिंजे अखियुनि आॾो दिस्तार करनि त मां अबो उन बच्चनि जे मथां ठरी पवां। अदा वेही रहो, तव्हांखे भरणो आहे त वेही भरियो, बीहो न वेही भरियो इंशाअल्लाह। मुंहिंजा मोहतरम दोस्तो ॿार बुजुर्गो अचो अचो त उन मदरसे जे तालिबुल इल्म ऐं स्कूल वारे शागिर्द जो फ़र्क़ु सम्झो। तव्हां असां चवंदा आहियूं त मदरसे में तालिब न पढ़ाया, मदरसे में बच्चो न पढ़ाया, मता मुला न थी निकिरे, न के केरु खाराईंदो, न के केरु पीआरींदो। ओ मुंहिंजा मोहतरम दोस्तो इन खानपुर इलाइक़े जा इर्दो गिर्दो नवाजा मुसलमान हो, मुझे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह जे दीन जी खिदमत करण वारो, कुरान सां सांभण वारो, कुरान के जी में जा ॾियण वारो। अल्लाह ऐलान करे फरमाए तो जेको मुझे कुरान जी हिफाजत मां रब जेको करायां, मुझो कुरान को ये लावारिस कोने, मुझो कुरान वो कुरान आ जेको समुंड पार करे आयो, जेको कुरान जानन ॾियण खां बाद में कुरान तव्हां सां ताईं पहुतो, जेको कुरान तव्हां सां ताईं जबल पार करे पहुतो, जेको मक्के मदीने को कुरान तव्हां सां ताईं पहुतो। चओ जेको मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कुरान मिलो वो कुरान तो असां ताईं अॼु पहुतो आहे। अॼु न कुरान जो तो असां वटि प्यार ऐं मोहब्बत न आहे, अॼु न कुरान जो तो असां वटि शौक़ न आहे। जेके कुरान ॿुधण जे लाइ मुसलमान आया हो हथ मथे करे चओ त इंशाअल्लाह वेही करे सारो ॾींहुं कुरान ॿुधंदासीं। असां पंध पिया आहियूं न, हिन क़ुरान पाक जो दीदार त कयो। अहिड़ा साथी न कनि कनि जेको सुबुह सां क़ुरान न ॾिठो आहे, जन जन क़ुरान जी ज़ियारत न कई आहे, अॼु न क़ुरान जे करे आया हो पंध पिया हो, इंशाअल्लाह तव्हांजो कदम कदम बि अल्लाह पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाईंदो। मौजा मोहतरम दोस्तो ॿारहें बुजुर्गो रिवायात में अचे थो पियो मदरसे जो तालिब इल्म मदरसे में जॾहिं पढ़ण वेंदो आहे उन वीचारे ॾिसो न वुज़ू कंदो, अदब सां न क़ुरान खे खणंदो, ईअं सीने सां लाहींदो, वरी क़ुरान खे चुमियूं ॾींदो, क़ुरान खे चुमियूं ॾेई करे क़ुरान खे आॾो रखंदो। जॾहिं पढ़णु शुरू कंदो न मदरसे जे तालिब वीचारो उस्ताद जे भउ खां, अबे जे भउ खां, भाइरनि जे भउ खां वीचारो वेही करे क़ुरान पढ़ंदो। मता मां क़ुरान खे छॾे करे वञा अबो मार ॾे, उस्ताद नाराज़ थी वञे, पोइ क़ुरान खोले करे जॾहिं क़ुरान वारो क़ुरान पढ़ंदो आहे न उन जी अखियुनि मां जॾहिं पाणी हलंदो आहे, हो दुनिया वारो अल्लाह मथां फरमाईंदो आहे मलाइको
दिसो नड़ो मासूम बच्चो आओ किए तो मां अल्लाह जो कुरान पढ़े पयो यो बार कुरान पढ़ंदो पयो आ रब जी रहमत जो मथों चौमीहो वसंदो आहे। हाणे रिवायात में अचे थो नड़ो मदरसे में तालिब पढ़ण वारो जॾहिं अबो फौत थी वियो अब्बे जी वफ़ात खां बाद में अम्मा मदरसे में दाखिल करायो नड़े बार के नड़ो बार मदरसे में आयो दाखिल थियो। हाणे जॾहिं बाल पढ़े थो पयो बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम हाणे बाल पढ़ंदो रहियो चाचे की खबर पई याद नड़ो बार मुझो भाटियो हाणे अबो त फौत थी वियो आ बार मदरसे में आयो मदरसे में कुरान पढ़े तो पयो अलिफ बा ता ज़ा जॾहिं यो कहे तो पूरो कंदो कुरान खणंदो कुरान पूरो कंदो पोइ कुरान जो आलिम हाफ़िज़ बणिजी वेंदो यार। इहो त पोइ सुभाणे मां खां पीउ पंहिंजे पीउ जी ज़मीन जो हक़ वठंदो पंहिंजे अब्बे जी मिल्कियत जो हक़ वठंदो यार पोइ छो न मां इनखे पोइते हटायां। रिवायात में अचे थो जॾहिं उन ॿार मदरसे में वञण वारो घर खां निकिरी करे मदरसे में पियो वञे रस्ते ते कई उन जे आॾो मरेला पिया गुज़रनि वीचारो उहे मरेला पास करे पोइ वञी मदरसे में पियो पहुचे। हाणे चाचो रस्ते में जेके मरेला पिया अचनि चाचो रस्ते में कंहिं सां ॻाल्हाए यार ही मुंहिंजो भाटियो आहे मदरसे में पढ़ंदो यार क़ुरान जो आलिम हाफ़िज़ थींदो पोइ इन ॿार खे वठी करे तव्हां इन में पठे में अंदर आणी छॾियोसि ॿार बाहि में सड़ी ख़तम थी वेंदो न मांखे ख़बर पवंदी न बच्चे जी अम्मा खे ख़बर पवंदी न ॿार पढ़ंदो न सुभाणे वॾो थींदो न मां खां हिसाब वठंदो न मां खां ज़मीन घुरंदो दुनिया वारो जॾहिं ॿार मदरसे में निकिरी आयो वीचारो पढ़ण जे लाइ हाणे मदरसे में पहुचंदो मस वियो मदरसे में सबक वठी करे जॾहिं शाम जो टाइम थियो आहे वापसि घर मोटियो पियो वञे उन्हनि माण्हुनि अघु ॾेई करे बीह रहिया फरमायो त हे ॿार हाणे मदरसे में पढ़ी करे वापसि मोटियो आहे वठी आया लालच ॾेई करे यार हल असां वटि जॾहिं ॿार उते पहुचंदो वियो ॿार खे वठी करे हथ बि ॿधऊं पेर बि ॿधऊं जॾहिं ॿार खे बाहि जे हवाले कयूं त बाहि जे अंदरि ॿार पहुतो हाणे बाहि जे अंदरि विझी करे पठे में विझी मथां ढक ॾेई करे जॾहिं बंदि कयो वियो ॿार जॾहिं बाहि में पहुचंदो वियो ओ गॾाणियुनि जे लाइ के जो हिन इर्दो गिर्द नवाजा मुस्लमान ॿार बाहि में जीअं पहुचंदो वियो आहे बाहि खां डिॼी करे चवे थो अब्बे खे सॾु कयां अबो त फौत थी वियो आहे अम्मा खे सॾु कयां अम्मा मुंहिंजो जवाब न ॿुधंदी सॾु कयां अम्मा ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा मुंहिंजी प्यारी अम्मा वारो कर मूंखे बाहि खां बचायो जॾहिं बचे इहे लफ़्ज़ जे सॾु कया अम्मा ताईं जवाब न पहुतो अम्मा ताईं सॾु न पहुतो अम्मा जो जवाब न आयो वरी ॿार चवे थो मां चाचा खे सॾु कयां कहिड़ी ख़बर इहो चाचो ज़ालिम मुंहिंजो दुश्मन आहे उनखे सड़ा कयां पर उतां बि जवाब न आयो। हाणे अल्लाह फरमायो जॾहिं नंढो ॿार बाहि जे अंदरि किरंदो वियो ॿार जी ज़बान ते यकदमि इहे लफ़्ज़ आया छो न मां उहो सबक पढ़ा जेको उस्ताद मूंखे सबक पढ़ायो कहिड़ो सबक पढ़े ॿार यकदमि बाहि खां डिॼी करे चवे थो बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम अलिफ बा ता ज़ा जीम हा खा जॾहिं ॿार क़ैदी जा लफ़्ज़ पढ़ंदो रहियो ओ दुनिया वारो मां तव्हां खां पुछां थो जंहिं रब ज़ुल जलाल बाहि खे हुकुम ॾियणो आहे सारण जो चओ उहो ई रब बाहि खे हुकुम ॾेई सघे थो त ॿार जे वेझो न वञा अबा जेको बाहि जे अंदरि रब बाहि जे अंदरि तव ॾियण वारो बाहि खे केरु आहे ॾाढा चओ रब भला बाहि खे सारण वारी ताक़त कंहिं ॾिनी चओ अल्लाह ॾिनी उन बाहि खे सारण वारी ताक़त बि रब ॾिनी। हाणे जेकॾहिं इब्राहिम खलीलुल्लाह बाहि जे अंदरि पहुचंदो वियो अल्लाह फरमायो कुलना या नारु कूनी बरदं व सलामा बाहि खबरदार इब्राहिम अलैहिस्सलाम जे वेझो न जहां
इब्राहिम नबी जे वेझो न जाए मां अल्लाह जो इब्राहिम खलीलुल्लाह दोस्ता 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 हाणे रब जेकॾहिं इब्राहिम नबीअ खे बचाए सघे थो चओ त हिते मोहम्मद मुस्तफ़ा जे उम्मती नड़े मचे मदरसे जे पढ़ण वारे खे अल्लाह बाहि को बचाए सघे थो। अबा इब्राहिम नबी के बाहि को कंहिं बचायो ॾाढा चओ अल्लाह। वरी जेकॾहिं हिते तव्हां सां ॾिसो मदरसे जो तालिब क़ुरान पढ़ण वारो मोहम्मद मुस्तफ़ा जो अरबी उनके रब बाहि को बचाए सघे थो त तो असां गुनाहगारनि खे बि हिन क़ुरान जी ज़ियारत जे करे चओ अल्लाह बाहि को बचाए सघे थो। सुबह जे उथण जे टाइम कुरान के ॾिसूं नथा अणपढ़ियल हो गुनाहगार हो बदकार हो हिन कुरान जे वेझो अचो तव्हां असांजो कम आहे कुरान पढ़ तव्हां असांजो कम आहे कुरान जी ज़ियारत करण पोइ तव्हां असांजे मथां चओ मींहं रहमतुनि जा वसाइण रब्बे ज़ुल जलाल जो कम आहे कंहिंजो कम आहे अल्लाह जो कम आहे। अल्लाह ये को न फरमायो त जेकॾहिं निमाज़ी आहे त मुंहिंजे कुरान खे हथ लाइ न न न न न न बेनमाजियां तभी मां अल्लाह जो कुरान पढ़ गुनाहगार तभी मां अल्लाह जे कुरान जी ज़ियारत कर जेकॾहिं बानो आ केड़ो आ तेड़ो आ यार अचमा अल्लाह जो बानो आ अचमा अल्लाह जे दर ते खोले कुरान तुझो पढ़ तुझो कम आ अखिन मो पानी हारण तुझो कम आ इंशाअल्लाह तुझे लफ्ज़ लफ्ज़ ते मां अल्लाह रहमतुन जा मींहं बि वसाईंदो मां तुझे अखिन मो गोड़ा निकतल मां अल्लाह पंहिंजी बारगाह में भी कबूल कंदो मां ऐं तुझे विख विख के भी मां अल्लाह पंहिंजी बारगाह में चो कबूल कंदो मां। हाणे जॾहिं मदरसे जो तालिब बाहि जे अंदर पियो हिकु ॾींहुं गुज़रियो ॿियो ॾींहुं गुज़रियो अम्मा खे ख़बर पई त ॿार त मुंहिंजो वापसि कोन मोटियो काॾे वियो मुंहिंजो ॿार अदा वेही रुनड़ा वे शाबाश वेही कर बर पो अम्मा परेशान थी करे आई चाचे के बुधाए तो बार त कल कोटी मदरसे के मोटियो ही ना है चाचे के तो खबर हुई ते न बार के माराया मां थो वो की चोंदो त मां हिन के जेको दस्या त तुजो बार उते बाहि में पयो आ। अम्मा रोंदी रही रड़ंदी रही अम्मा रोंदे 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 आयो तो इलाके जी पुलिस के बुधाए गोठ वारन के बुधाए पर कहीं के खबर कोन पई न बार काथे आ बार कहीं जगह ते आ बार केड़ी जगह ते रहे तो दुनिया वारो अचानक 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 अम्मा के बुधायो अम्मा तुझो बारो फलाने एकड़े पठे में पयो आ बाहि जे अंदर अम्मा पुलिस के बुधायो पुलिस उते पहुती अम्मा पहुती अम्मा रोंदे रड़ंदे अची करे उते पहुती आओ अम्मा जी अखियुनि मां पाणी हले पयो अम्मा जीअं जो पंहिंजा इलाइक़े जा ॻोठ जा माण्हू वठी करे बाहि ते आई हाणे बाहि जो यकदम जीअं जो ढको खोलियो वियो ॾिठऊं त उहो ॿार अंदर महफ़ूज़ वेठो आहे बाहि जे अंदर हथ ॿधा पिया आहिनि पेर ॿधा पिया आहिनि बार जी ज़बान ते इहो ज़िक्र जारी आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ बा ता ज़ा जीम हा खा जॾहिं इहे ज़बान ते बाने के लफ्ज़ हुया यकदम अम्मा ॾिसी करे जॾहिं बाने के नंढे ॿार खे ॿाहिरि कढियो अम्मा भाकुर पाए करे ईअं न चयो त बा तोखे बाहि ते न साड़ियो अम्मा रोई करे भाकुर पाए चुमियो पाए ॿार खां पुछो पुट ॾियाल वाल तोखे तेतिरा ॾींहं मानी कंहिं खाराई पुट तोखे पाणी कंहिं पीआरियो अम्मा रोई पई अखियुनि मां पाणी आरे ओ दुनिया वारो ॿार अम्मा के चिमड़ी वियो अम्मा जंहिं रब जो मां कलाम खां पिया कलाम पढ़ा पयो अम्मा उहो रब्बे ज़ुल जलाल मांखे खाराए बि पियो त चओ पीआरे बि पयो। अब आता असां के ते जीरन जागदन के केर खाराए दो ॾाढा चओ हथ मथे करे चओ त अल्लाह जेकॾहिं अल्लाह हिते खाराए सघे थो अम्मा जे पेट में चओ कंहिं खारायो रब्बे ज़ुल जलाल खारायो 9 महीना अम्मा जे पेट में खाराइण वारो अल्लाह त पोइ अॼु तव्हां सां ॾिसो इन मासूम मदरसे में पढ़ण वारनि तालिबनि खे खेर पियो खाराए मथे हथ करे चओ त अल्लाह पियो खाराए नड़ा मासूम यतीम जंहिंजो अबो कोन्हे उहो बि मदरसे में पढ़े पियो जंहिंखे अम्मा कोन्हे उहो बि मदरसे में पढ़े पियो
जंहिंजी टोपी फाटी पई आहे उहो बि मदरसे में पढ़े पियो जंहिंखे कपिड़ा मेरा पाता पिया आहिनि उहो बि मदरसे में पढ़े पियो जंहिंखे चोपल में पेर में चपल पाइण जे लाइ कोन्हे उहो बि मदरसे में क़ुरान पियो पढ़े वाह क़ुरान जेको तोसां मोहबत करण वारो जेको तुंहिंजो क़ुरान पढ़ण वारो अल्लाह उनखे तूं कीअं छॾी ॾे क़ुरान खां परे कोन्हे अल्लाह फरमाए थो पियो दुनिया वारो जेकॾहिं मां तव्हां गुनहगारनि जो रिज़्क़ जो ज़िम्मो मां खयो आहे जेकॾहिं तव्हांजे ज़िम्मे रिज़्क़ जो मां खयो आहे जेके मुंहिंजे सॼो ॾींहुं हिन क़ुरान खे पढ़ंदा त मां अल्लाह उन्हनि जो ज़िम्मो बि मां रब पाण खयो आहे अबा मदरसे में पढ़ण में तालिब जेके पढ़न पिया ॾींहुं राति उन्हनि जो ज़िम्मो कंहिं खयो अल्लाह पोइ तव्हां असां चवंदा आहियूं त बा मौत में मदरसनि में वीचारा अलाए काथों था आणनि पिया अलाए कीअं था खाराइनि पिया उन वीचारे को पुछो तव्हां मदरसे में जेके रहनि था तालिबनि खे कीअं था खारायो हू चवंदा त असांखे बि ख़बर कोन्हे असांखे बि खाराइण वारो चओ रब्बे ज़ुल जलाल जी ज़ात त मुंहिंजा मोहतरम दोस्तो ॿाहिरि बुज़ुर्ग अचो पंहिंजे मदरसे में ॿारनि खे छॾींदासीं चओ इंशाअल्लाह चो मदरसे में पंजे बच्चन के छड़े करे कुरान पढ़ाईंदासीं कुरान बार पढ़ंदा वेंदा इंशाअल्लाह कुरान पढ़ण जे करे रब्बे ज़ुल जलाल उन अबे अम्मा जे मथों रहमत मोकलींदो अबे अम्मा जे मथों अल्लाह से रहमत मोकले अल्लाह से अबे अम्मा जे हाथों बो झुलाईंदो आ तुझो बच्चो मदरसे में पढ़े पियो मां अल्लाह तुझे बच्चे जे करे तुझे मथों रहमत जा मींह वसाए छॾा मां रिवायात में अचे तो पियो मदरसे में तालिब पढ़ियो मदरसे में तालिब पढ़ी करे पोइ जॾहिं मदरसे खां फारिग थी निकिरे पियो न पोइ फारिग थियण जे टाइम ते निकिरण जे टाइम ते जॾहिं दिस्तार थींदी आहे अॼु बि बा दिस्तार थींदी न हिते तव्हां असां ॾिसंदासीं त बा बचड़ा दिस्तार कंदा पोइ रिवायात में अचे थो जॾहिं हिकिड़े बच्चे जी दिस्तार थिए पई नड़े तालिब इल्म जी दिस्तार जे टाइम ते ही वीचारो घरों निकितो त रोए पियो वरी जॾहिं मदरसे में आयो उलमा बयान करन पिया सॾु थियो त बा मदरसे जो तालिब जंहिंजी दिसार थींदी अचो स्टेज ते ही जे आयो त बि नड़ो ते रोए पियो जॾहिं दिस्तार थी त बि रोए पियो आख़िर इन खां अम्मा पुछा कई त पुट छो रोए थो पोइ अम्मा खे चई अम्मा ॻाल्हि ॿुध अम्मा अॼु मदरसे में तालिबनि जी दिस्तार थींदी अम्मा पोइ कंहिंजे लाइ अबो गुल झलियूं बीठो हूंदो अम्मा कंहिंजे लाइ दोस्त गुल झलियूं बीठा हूंदा अम्मा कंहिंजे लाइ चाचो मामो गुल झलियूं बीठा हूंदा अम्मा पंहिंजो अबो उनखे चुमियूं ॾींदो भाकुर पाईंदो अम्मा जो अबो त मुंहिंजो दुनिया छॾे वियो आहे मूंखे केरु भाकुर पाईंदो अम्मा जो मूंखे गुल केरु पाराईंदो अम्मा बि रोई पई अम्मा वीचारी पुराणो वॻो हिनखे ॾिनो स्त्री करे पुट वॻो पाए वञो वञी करे दिस्तार करे आओ हाणे नड़ो जॾहिं वॻो पातई नओं त को न हो पुराणो वॻो स्त्री थियल अम्मा हुनखे ॾिनो हाणे पातई जॾहिं वॻो पाए वीचारो आयो पुरानी चौपल फाटी पाती पई आहे ॿियनि शागिर्दनि खे दिस्तार वारनि खे नई चौपल पाती पई आहे हिन वीचारे खे पुरानी फाटल चौपल पातल आहे वरी बि रोए पियो अखियुनि मां पाणी आरे पियो पोइ रोंदे 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 वीचारो घर खां निकिरी आयो अम्मा खां मोकिलाए अञा जीअं मदरसे में पहुचंदो वियो उते वीचारो पहुतो हाणे आवाज़ हले पियो ऐलान थियो अचो अचो दिस्तार वारा अचो अचो दिस्तार वारा अचो जीअं जो तालिब दिस्तार वारा स्टेज ते चढ़ी आया हेॾो आलिम सगोरा बि पहुची विया हेॾो ऐलान थियो त दिस्तार वारा फलाणो 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 जीअं जो हाफ़िज़नि जा नाला खॼा पिया वञनि हिन जी अखियुनि मां नीर पाणी जा वई पिया रोए पियो एॾो रोयो उस्ताद आयो भरमो पुछा कंहिं पुट छो रोए थो तोखे कंहिं रुआरियो आओ रोई करे चई साईं ॻाल्हि ॿुधो अॼु हिन शागिर्दनि जे आॾो अबो बीठो आहे गुल पाराईंदो साईं मुंहिंजो अबो कोन्हे जेको अॼु मूंखे भाकुर पाए आओ अॼु मूंखे सवारी ते खणी हले आओ अॼु मूंखे गुल पाराए मुंहिंजो अबो कोन्हे रुनो पर रुनो ॾाढो वीचारो उस्ताद बि रोई पियो या ॻाल्हि ॿुधी चई वाके
तुझो अबो अॼु कोन दिसार ते आयो आहे हाणे उहो जॾहिं नड़ो शागिर्द दिसार करे हेठि लही आयो न हुनजे अखियुनि में पाणी वही आयो पुछा क्यों त यार तुंहिंजे अखियुनि में पाणी छो आहे जॾहिं हुनजा साथी पुछनि पिया रोई करे चई यार तव्हांखे अॼु अबो गुल पाराईंदो तव्हांखे अम्मा गुल पाराईंदी मां रोआ इन जे करे थो जो अॼु मूंखे गुलनि पाइण वारो केरु कोन्हे मूंखे भाकुर जुमियूं पाइण वारो केरु कोन्हे ओ दुनिया वारो चओ तव्हां सां हुन यतीमनि जे मथां रहम कंदासीं हुन मिसकीननि जे मथां रहम कंदासीं अचो यार मदरसे में अची करे तालिबनि खां पुछा कयो तव्हां वटि चौपल आहे जेकॾहिं चौपल न आहे त हुन मिसकीन खे चौपल वठी ॾियो पुछा कयो मदरसे जे तालिब खां यार तो वटि अॼु क़ुरान पढ़णु आहे या कोन क़ुरान शहीद थियल थी हुनखे क़ुरान वठी ॾियो यार तो वटि क़ैदो आहे या कोन हुनखे क़ैदो वठी ॾियो पुछा कयो तालिबुल इल्म खां यार तो वटि पैसा आहिनि या ख़र्ची जा कोन वञो वञी करे हुन खां पुछा करे हुनखे ख़र्ची ॾियो इहो ॿार मदरसे जो तालिब पढ़ंदो दिस्तार कंदो इंशाअल्लाह दिस्तार करे जॾहिं क़ुरान जो आलिम ऐं हाफ़िज़ थींदो अल्लाह तव्हां असांखे गॾु हिन आलिम ऐं हाफ़िज़ सां गॾु रब जन्नत में मोकिलींदो ॾाढा चओ सुभान अल्लाह त मुंहिंजा मोहतरम दोस्तो तव्हां असां बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं न पर मुंहिंजा मोहतरम दोस्तो ॿारहें बुज़ुर्गो रिवायात में अचे थो हिकिड़ो कब्रूं खोटण वारो बा कब्रां खोटींदा न मुज़ावर तव्हां सां चवंदा हो पोइ कब्र खोटे छॾे टे कब्रां खोटे पोइ राज सुम्ही पियो हिनखे महीनो थियो रोज़ी न लॻी पोइ चए पियो त मां चयुमि त ॾिसां त भला हाणे यार टे कब्रूं खोटियां थो ॾिसां कंहिंजूं ईअं नसीब थियंदियूं दुनिया वारो तव्हां असां त अॼुकल्ह पैसे जी कढ तव्हां सां जो टूटिन जी कढ जो तव्हां सां माल जी कढ हाणे उहो कब्रस्तान वारो मुजावर चए थो मां क़बर खोटी आहे हिकु ॿी टीम मथे ॾियाणा गुज़रिया हिकिड़ो माण्हू आयो चएसि असांजो अबो फौत थी वियो आहे वारो कयो अबे जी लाइ क़बर खोटियो मां चयोमांनि तव्हांजो अबो हलो मां टे क़बरूं खोटियूं आहिनि जेकी ॾिसो अबे जी क़बर तव्हांखे पूरी अचे त ठीकु आहे न त ॿी खोटियूं था जीअं रात जो सुम्हियो पियो में हिकिड़ी क़बर में ॾिठुमि त सिर्फ़ु नांगयूं विछूं ॿी में ॾिठुमि त सिर्फ़ु बाई बाया टी क़बर ॾिठुमि त जन्नत जो बाग़ खुलियो पियो आहे ख़ुशबू गुलाब जा गुल ई गुल मां चयुमि त ॾिसां हीअ क़बर कंहिंखे नसीब थिए थी पई दुनिया वारो जॾहिं जो चई रात जो टाइम थियो आहे मां ख़्वाब लधो आहे सुबुह थी आहे को माण्हू आयो मूंखे चई साईं मुंहिंजो अबो फौत थी वियो आहे हलो मूंखे अबे जे लाइ क़बर ॾियो क़बर खोटे ॾियो जॾहिं मां चयोमांसि यार टे क़बरूं इन टिनी ते कानो हणो जंहिं ते पूरो अचे त उहा क़बर तुंहिंजे अबे जे लाइ जंहिं क़बर जे अंदरि मां सिर्फ़ु बाए ॾिठी उहा क़बर चई मुंहिंजे अबे जे लाइ इहा क़बर गंजा दुनिया वारो जॾहिं क़बर जे लाइ पुछो मां या सही आहे चई हा सही आहे हाणे मां हुनखे त कोन ॿुधायो पुछो मां तुंहिंजो अबो छा कंदो आहे चई मुंहिंजो अबो पुलिस जो ऑफिसर आहे पुलिस में ड्यूटी करण वारो पोइ ही चवे थो मां सम्झी वियुमि जेको पुलिस में ड्यूटी करण वारो पुलिस जो ऑफिसर त पोइ इहो ज़ालिम न हूंदो त ॿियो छा हूंदो ग़रीबनि ऐं मिसकीननि जे मथां ज़ुल्म करण वारो हाणे जॾहिं रब मूंखे ॾेखारियो त जेको पुलिस जो ऑफिसर आहे मां अल्लाह हुनखे क़बर में पहुचंदो वेंदो मां अल्लाह हुन जे लाइ अॻे ई क़बर में बाहि बारे छॾी आहे अब तव्हां सां ज़ुल्म ॾिठा न पुलिस वारनि जा पुलिस वारा असां तव्हां असांजे चवण वठंदा न ग़रीब जो चवण न वठंदा वॾेरे जो चवण वठंदा ग़रीब जे मथां ज़ुल्म कंदा वरी चए मां ॾिसां त ॿी क़बर कंहिंजी नसीब थिए थी पई जंहिं हिकु ॿ ॾियारा गुज़रिया वरी उहा क़बर जंहिंमें नांगयूं विछूं हिकिड़ो आयो नौजवान चएसि असांजे क़ौम जो सरदार फौत थी वियो आहे साईं वारो कयो असांजे क़ौम जे सरदार जे लाइ क़बर खोटियो मां चयोमांनि मां ॿ क़बरां खोटियूं ने ॾिसो जेकॾहिं पूरी अचे त ठीकु आहे न त ॿी क़बर खोटियूं था जॾहिं क़बर खोटी वई क़बर अची क़बर खोटी वई हाणे जॾहिं मस्जिद अची वियो क़बर जे अंदरि मां उनखां पुछां न कई मान त यार तव्हांजो अबो छा कंदो चएसि क़ौम जो सरदारो मां रोई पियो अखियुनि मां पाणी आरे जेको क़ौम जो सरदार आहे
कौम जे सरदार जा हाल इए न सॼो ॾींहुं माण्हुनि जे मथां ज़ुल्म पंहिंजी कौम जे मथां ज़ुल्म हरू भरू वीचारनि मिस्किननि खे ॿधणु माराइणु कुटाइणु पोइ इहे वीचारा बदुआऊं न कंदा त ॿियो छा कंदा अल्लाह उन कौम जे वॾेरे खे ॾेखारियो जेको न वॾेरा कौम जा ज़ुल्म करे आए क़बर में पहुचंदो वञ त मां अल्लाह नांगे विझूं तुंहिंजे लाइ अॻे ई विहारे छॾियानि ओ दुनिया वारो हाणे आख़िरी क़बर बची जंहिंजे अंदरि जन्नत जी ख़ुशबू जंहिंजे लाइ जन्नत जी दरी खुली वई जंहिंजे अंदरि गुलाब जा गुल पहुची विया ॾिसो त उहा क़बर कंहिंजी नसीब थिए थी तव्हां असां ॾिसूं था त उहा क़बर कंहिंजी नसीब थिए थी तव्हां असां रोई करे दुआऊं घुरंदा आहियूं अल्लाह असांजी क़बर चङी कजाए क़बर चङी कजाए आख़िरत चङी कजाए तव्हां असां दुआ घुरंदा आहियो न केड़ा केड़ा जेके चौदा असां दुआ घुरंदा आहियूं क़बर चङी कजाए या चा असां चवंदा आहियूं त अलाह कंदो क़बर खे बाहि लॻंदे दुआ कंदा आहियूं न पोयों साईं असांजे मथां ज़ुल्म कयईं अलाह कंदो क़बर खे बाहि लॻंदे अहिड़ी बददुआ न कंदा कयो था जहिड़ाऊं तेड़ाऊं गुनाहगार रब जा बाना अल्लाह फरमाए थो बाना रोई माफ़ी वठण तुंहिंजो कमु आहे तुंहिंजे माफ़ी ॾियणो मां रब ज़ुल जलाल हाणे हिन चयो त ॾिसां इहा क़बर नसीब कंहिंजी थिए थी आयो हिकिड़ो माण्हू चए यार मुंहिंजो पुटु फौत थी वियो आहे चए छा कंदो थी चए मुंहिंजो पुटु आहे 14-15 सालनि जो मदरसे में क़ुरान जो हाफ़िज़ थिए थो पियो हाफ़िज़ कंदे कंदे हिफ़िज़ कंदे कंदे वीचारो फौत थी वियो आहे हाणे हुनजे लाइ क़बर खोजे चए हल मां हिकिड़ी खोटी आहे इहा पूरी अचे त ठीकु आहे न त पोइ ॿी खोटियूं था चई जीअं असां क़बर ते आयासीं क़बर ते पहुचंदा वियासीं ॾिठुमि त वाके मुंहिंजे पुट जे लाइ क़बर खोड़ आहे कानो हयम चयोमांसि बसि गंजा इहा सही आहे क़बर पोइ रोई पियो मूंखे मुंहिंजा वार बागुर पाइजे यार वॾो तूं ख़ुशि नसीब आहे वॾो ख़ुशि नसीब आहे यार वॾो ख़ुशि नसीब आहे चई छा ॻाल्हि आहे चई यार हिन क़बर जे अंदरि मां त गुलनि जा गुल ख़ुशबू ॾिठमि गुलाब जा गुल ॾिठमि जन्नत जी ख़ुशबू मां हिन क़बर जे अंदरि ॾिठी यार वॾो ख़ुशि नसीब आहे जो तूं क़ुरान जे आलिम ऐं हाफ़िज़ जो अबो आहे उहो बि रोई पियो चई यार हिकिड़ो पुटु हुयो चयमि हिनखे डॉक्टर न बणाईंदुमि हिनखे वॾो क़ुरान जो हाफ़िज़ बि बणाईंदुमि त आलिम बि बणाईंदुमि दुनिया वारो जीअं जो क़बर जे अंदरि हाफ़िज़ पहुचंदो वेंदो आलिम पहुचंदो वेंदो अल्लाह फरमाईंदो यार सॼो ॾींहुं तूं पंहिंजे मिटनि खे छॾियो तूं शादियूं ऐं गमियूं छॾियूं तुंहिंजो अबो फौत थी वियो पर क़ुरान खे न छॾी तुंहिंजी अम्मा फौत थी वई पर क़ुरान खे न छॾी यार तुंहिंजे मथां ॾाढा ॾुखड़ा आया पर क़ुरान खे न छॾी यार सुबुह जे टाइम ते तूं अवल फजर में सियारे में आज़ान न मिलंदी माण्हू सुम्हिया पिया हूंदा तूं क़ुरान जी मोहबत में उथंदो हुए उथी करे क़ुरान पढ़ंदो हुए यार क़ुरान जी मोहबत में तूं थींदो हुए उस्ताद जे भउ खां क़ुरान जे आॾो रोंदो बि हुए क़ुरान सबक यादि कंदो हुए हाणे तूं सबक यादि कयो उस्ताद खे ॿुधायो मां अल्लाह जे क़ुरान खे लखें करोड़े भेरा ॾिनई वरी वरी पियो पढ़े वरी वरी पियो पढ़े तोखे निंड आई न क़ुरान ते कंधु रखी करे सुम्ही पए बाना तूं क़बर में पहुचंदो वेंदे क़ुरान वारा इंशाअल्लाह मां अल्लाह क़बर में बि जन्नत जी दरी खोलींदो मां अल्लाह तोखे क़यामत जे ॾींहुं जन्नत जे अंदरि मोकिलींदो मां बग़ैर हिसाब किताब जे अब केड़ा केड़ा हो जेके चओ था इंशाअल्लाह बच्चन के कुरान पढ़ाईंदासीं वादो कयो त इंशाअल्लाह बच्चन के कुरान पढ़ाईंदासीं त मुंहिंजा मोहतरम दोस्तो ॿार बुजुर्गो अॼु तव्हां सां कुरान खां परे ऐं कुरान ॾिसण जे लाइ तयारु न आहियो अचो यार गुनाहगार ऐं बदकार ऐं बेनमाज़ी अल्लाह ईअं कोन चयो त यार बेनमाज़ी मुंहिंजे दर ते न आओ न न न न न न न अल्लाह फरमायो बाना राजो टई मिले बाना सड़णो तुझो कमा अखियुनि मां पाणी हारणो तुझो कमा यार गुनाहगार ऐं बेनमाज़ी ऐं क़ुरान खां परे ऐं राजो वगड़ो मिलेव अल्लाह जे दर ते अचो सरड़ा तव्हां कयो अल्लाह फरमायो वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम बाना सड़णो तुझो कमा जी सां जवाब ॾियण मां रब्बे ज़ुल जलाल जो कम आहे ओ दुनिया वारो बेनमाज़ी गुनाहगार रो रब जे दर ते अकेला थी रो दुकान में वेही करे रो पंहिंजे घर में वेही करे रो उताक में वेही करे रो उन्हनि पखियुनि ते निकिरी करे वञी रो
चओ त पोइ पखियुनि ते वञी करे रोंदासीं इंशाअल्लाह रोई रब खे परचाईंदासीं अल्लाह फरमाए थो बाना तुंहिंजे अखियुनि मां पाणी निकिरंदो हेठि न किरंदो मां अल्लाह अॻे ई तुंहिंजी तौबा खे क़बूल कंदो मां अल्लाह जे दर ते अचो न तां सां वरी चवंदा त अल्लाह तोखे जन्नत न ॾींदो जन्नत तुंहिंजी मुंहिंजी आहे जन्नत कंहिंजी आहे चओ अल्लाह जी आहे जन्नत बा रब जी आहे या तुंहिंजी मुंहिंजी आहे अल्लाह फरमाए थो बा जन्नत बि मुंहिंजी आहे अच बाना जन्नत जे अंदर तूं अच घुर तूं त मां अल्लाह तोखे जन्नत ॾेई छॾां अॼु तव्हां सां बेनमाज़ी बणिजी वियासीं क़ुरान जे वेझो न आया ओ दुनिया वारो रिवायात में अचे तो 80 साल जो पोड़ो आयो काबतुल्लाह जे अंदर सदना करे तो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक मथों आवाज आयो बाना निकरी वन मुझे घर खो तुझी लब्बैक कबूल नाए लब्बैक कबूल नाए बानो रोए रब जे दर ते हिकिड़ो नौजवान आयो मथों कुले ते हथ रखी चवे तो चाचा ॻाल्हि ॿुधो मुखे खबर पई आ त तू टियों ॾियारे को वठी मथों आवाज अचे तो ला लब्बैक चाचा पोइ इहो घर तूं छॾे छो नथो चाचा तू परे छो थो वञे काबतुल्लाह खां अल्लाह ॼाणे वरितो मुंहिंजो मोहतरम दोस्तो भाइर बुज़ुर्ग उहो पोड़ो शख़्स रोई करे चयो तो मां ॻाल्हि ॿुधो जेकॾहिं अॼु तूं ॿुधो आहे इहो लफ़्ज़ कल्ह ॿुधो आहे टे ॾींहं ॿुधो आहे मांखे हिकु ॾींहुं न ॿ ॾींहं न टे ॾींहं न मांखे ज़िंदगीअ जा 53 साल थिया आहिनि मां हज बि कया न उमरा बि कया न काबतुल्लाह में मां ईंदो आहे हर साल इहो आवाज़ ईंदो आहे ला लब्बैक ला लब्बैक ला लब्बैक निकिरी वञ मुंहिंजे घर मां निकिरी वञो बेनमाज़ी निकिरी वञ गुनाहगार निकिरी वञो पुट मां आहियां गुनाहगार आहियां बदकार आहियां ख़तादार पंहिंजी जाइ ते आहियां पर जॾहिं मथों इहो आवाज़ ईंदो आहे हिकु ॾींहुं न ॿ ॾींहं न 53 साल मां आवाज़ ॿुधंदो थो अचां पुट ही दर छॾियां त मां कहिड़े दर ते वञा हिन काबे खे छॾियां त मां काथे वञा पुट मां अल्लाह जो दर छॾियां त मां काथे वञा जॾहिं बानो रोई पियो बानो रुने इहे लफ़्ज़ जे थिया त मथों औलादो आवाज़ आयो हाथ में आवाज़ आयो बाना मां रब तुंहिंजी दिलि खे ॾिसां पियो तुंहिंजी दिलि खे ॾिसां पियो ॾिसां त बानो कहिड़ा लफ़्ज़ चवे थो पियो बाना तूं इहे लफ़्ज़ चया न मां अल्लाह हो इन लफ़्ज़नि खे ॾिसी करे मां अल्लाह खे अहिड़ा लफ़्ज़ वणी विया आहिनि जो मां अल्लाह तुंहिंजे 53 सालनि जी ज़िंदगीअ जा हज बि क़बूल कया मां तुंहिंजे करे मां अल्लाह सॼी उम्मत मुस्लिम जा हज बि क़बूल कया ॾाढा चओ सुभान अल्लाह त मुंहिंजा मोहतरम दोस्तो तव्हां सां ईंदासीं न अल्लाह जे दर ते अचो ई कोन था त पोइ काथो माफ़ी मिलंदी हज़रत साईं हमादुल्लाह हाले जी नवर अल्लाह मरकत हाले शरीफ हिकिड़ो माण्हू आयो साईं जन वटि चए साईं मांखे तावीज़ ॾियो चए तो के तावीज़ ॾियूं छाजो चए साईं औलाद जो साल खां पोइ आयो साईं खे चए साईं तव्हां रे तावीज़ त कमु कोन कयो चए कीअं चे शादी कई थी चे शादी कोन कई आ बाक़ी तावीज़ छाजो वठी वे चे औलाद जो तावीज़ वरती शादी कई कोन थई पो अंधा तू जणी दे छाजे चे साईं पो मां चम त तावीज़ वठा पो जने शादी कई पो औलाद थींदी हज़रत साईं फरमायो दादा औलाद कर सबब अख्तियार कर पो औलाद केर ॾींदो हथ मथे करे चओ रब ॾींदो त मुंहिंजा मोहतरम दोस्तो वेठा घर हूंदासीं त अल्लाह कीअं बख़्शींदो चवंदा से अल्लाह असां के बख्श यार अचो अंधो काणो सजदो कयो अल्लाह जे दर ते अचो नमाज पढ़ो तव्हां क़ुरान तव्हां पढ़ो न क़ुरान जे वेझो अचो क़ुरान के खोले करे ज़ियारत तव्हां असांजो कम आहे इंशाअल्लाह ज़ियारत तव्हां सां कंदा वेंदासीं अखियुनि मां पाणी वही पवंदो जॾहिं क़ुरान जी ज़ियारत कंदासीं क़ुरान के ॾिसंदा वेंदासीं पोइ तव्हां असांजे अखियुनि मां पाणी हली पवंदो अल्लाह फरमाईंदो बाना नरो 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 अखियुनि मां पाणी नार इंशाअल्लाह तू गुनाहगारां बदकारां बादायो तू हथड़ा तू ख्यान तमा अल्लाह तुझे हथड़न के कबूल करे गुनाह बख्शे छड़ा मां अबा बख्शण वारो केरा अल्लाह पो रब बख्शे तो ता सा एक बे के नथा बख्शो पिया रिवायात में अचे तो एकड़ो शख्स पंहिंजी घरवारी के दे पियो मार घरवारी क्या तो मां अबू छड़ियो तुझे करे भाईर छड़िया तुझे करे निकाह में या रू रोज रोज कुटींदो पे मां काडे वञा अब ता सां में यो कम न हुंदो ये मां पन्ने अकेली गाल क्या तो ता सां ना
वो घरवारी के जे मार दे पियो घरवारी चांस मां के छो तू सदाई मार दे पियो मां अबो छडियो अम्मा छडी मिट छड्या तुजे करे तो सा रही पई दुख सुख में तुजे साथियाणी तू मां सा छो तो विड़े पियो हिन जडे या लफ्ज मथो माना हिन कावड़ में मथो लितर हणे पियो पोते जे कहीं रहम अची वयस अखिन में पानी वया चांस अज को पो इंशाअल्लाह तो सा को बि न कंदोस हाने अज को पो पाण इए रहंदासे जे पीरी रात रहासे पोर इमाम गजाली रहमतुल्लाह अलैहि लिखियो त जडे वो बानो फौत थी वयो अल्लाह साईं उन बाने के उन डायरेक्ट जिए कब्र में पोतो रब फरमायो हल जन्नत जे अंदर बाने जो मोजा अल्लाह माते हिडो गुनाहगार माते छूरम थियो किए रम थियो अल्लाह फरमायो वो डी तो के याद आ जै डी घरवारी सा विड़े पियो घरवारी तो के लफ्ज चया मा सा नविड़ पोतू रहम अची वयो तुझे अखिन में पानी अची वयो रोई बैल दर पोते कई तुमार न न जाने मां अल्लाह के तो ते एडो रहम अची वयो मां अल्लाह वो अमल तो जो पसंद करे मां अल्लाह तो के अज बगैर हिसाब किताब जे जन्नत में दाखिल किया तो हल बना जन्नत जे अंदर चो तवा असांजे अचण जी देर रब में माफिया में काई देर को ने अचो बानो रब जे दरवाजे ते अचो यार रोई रब को माफी वठो गुनाहगारों बदकारों खतादारों जेड़ा हो तेड़ा हो अल्लाह जे दर ते अचो रब को रोई माफी वठो मता ये समझो त अल्लाह सनी दुआ के कबूल न कंदो अल्लाह फरमाए तो बाना घुरण तो जो कमा जी सा जवाब देण मुंजो कमा पाना अखिन मो पानी हारण तो जो कमा सरड़ा करण तो जो कमा जी सा जवाब देण मा रब्बे जुल जलाल जो कमा है अब कंजो कमा सदन असा जो कमा माफ करण कंजो कमा अल्लाह जो कमा गडानी साहिबो तवा असा जो न जलसे में आया हो प्रोग्राम में आया हो इन नियत आया हो न त मन वञो अखिन में पानी हारियो अल्लाह असा जे अखिन में पानी निकतल पंहिंजी बारगाह में कबूल करे इन जे लाइ आया हो या तवा असा चौदासे वञो मन चक्कर हणी चो जो वाइज वणियो त पोइ उथिया थींदासे अदा रिवायात में अचे तो हिकड़ो गुनाहगार बेनमाजी जे सजी उम्र नमाज ही न पढ़ी वो बानो जी जलसे कुरान जे वाइज में आयो त हिन जे अखिन में पानी वही पियो कुरान बुधई हुयो त बेनमाजी हुयो कुरान को परे अखिन में पानी वयो पो कंध हेठ करे रोई पियो रोनो पर रोनो रब ग्यारो चे त मुंजा अल्लाह मां आया गुनाहगार आया बदकार आया खतादार मुंजा अल्लाह मुंजी दिल जी तमन्ना आई मुंजो दिल जो आरज़ू यो मां रब तुझे कुरान जे वाइज में आयो मुखे माफ कजाए मुखे माफ कजाए रब मुखे माफ कजाए अज मां सच्ची तौबा तो कयो वना त नमाज न गुसाईंदुम कुरान को परे न वेंदुम जदे बनो रुनो डाडो रुनो रब जारो रब के अदा एडी वणी वई अल्लाह फरमायो ना तू पंहिंजे अखिन में पानी आरियो हाणे इंशाअल्लाह तू मरंदो वेंदे मां अल्लाह डायरेक्ट जन्नत में दाखिल कंदो माए जदे बनो फौती वयो न के पंहिंजे पुटन मिटन माटन कब्र में दफन करे आया हाणे अल्लाह उन बाने के न राती जन्नत जे अंदर दाखिल कयो राजो वगड़ो वा पुट सुम्यो पयो आ निंड में ॾिसे पयो मुंहिंजो अबो जन्नत जे अंदर बागात में घुले दो घुमंदे घुमंदे जन्नत में मालात में घुमे दो अबे को पुछा के अबा दे हाल वालो हे तू जन्नत जे अंदर वयो आ जन्नत में कीअं वए अबा तो मेरा अमल त कोन हुया अब ता सा चवंदा न सिंधी में अफालत कोन थी छोरा गाड़ी का नवांदी थी एड़ी भली अफालत कोन थी अज ही तो वट इया शे कीअं सिंधी में पाण चवंदा न अफालत कोन थी पर अल्लाह फरमायो बाना तो वटे एड़ा अमल त कोन हुया पर कुरान जे वाइज में रोई पे अखिन में पानी आरी ऊ तुझे अखिन वारो पानी मां अल्लाह के एडो रहम जी वयो जो मां अल्लाह तुझे उन दुखड़न के ॾिसी करे अखिन में पानी हारे न ॾिसी करे पो मां अल्लाह तुझे मथो एडो रहम कयो मां बाना हल जन्नत जे अंदर मां रब्बे जुल जलाल तुझे ला जन्नत में फैसलो करे छड़ियो आ केड़ा केड़ा हथ मथे करे चो त इंशाअल्लाह रोंदासे हथ मथे करे चो त इंशाअल्लाह रब जाडो रोंदासे रब के परचाईंदासे असा जेकड़ो दोस्त हो एकड़े वाइज में मिलियो माके चे पो साईं मां हाणे वयो उमरो करे आए में पो उमरे ते वई मोते रब सा वायदो करे आयो केड़ो
चे मां काबतुल्लाह जे गिलाफ के चिंबड़ी करे मां रब के चेम त रब उहो मां माण्हू आहियां जो मां सॼी ज़िंदगी में नमाज भी न पढ़ी आहे, क़ुरान जे वेझो भी न आयो आहियां, ईद जी नमाज भी न पढ़ी आहे। हिकिड़े मौलवी साहब वाइज़ पियो करे, वाइज़ कंदे 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 पोइ चई त वाह जेके बेनमाज़ी न उहे सूअरनि ऐं सूअर जा पुठनि। ईअं जे चई त उथी पियासीं, चई मौलवी साहब तूं असां ते एॾो कावड़ ऐं इहे लफ़्ज़ तूं छो चया? मौलवी साहब जे यार हे त थी विया नाराज़। चए बा तव्हांजे लाइ नथो कयां, तव्हां ईद जी नमाज़ त पढ़ंदा हो न? चए हा असां ईद ई पढ़ंदा आहियूं। पोइ चए तव्हांजे लाइ न आहियां, मां जेके उहे नमाज़ पढ़ंदा ई न आहिनि उन्हनि जे लाइ आहियां। तव्हां ईद जी पढ़ंदा हो न? ईद जी पढ़ंदा आहियो, कहिड़ा कहिड़ा हथ मथे त कयो, ईद जी पढ़ंदा हो, चओ इंशाअल्लाह सॼी नमाज़ पढ़ंदासीं। त मुंहिंजा मोहतरम दोस्तो उहो शख्स चवे पियो राजे टई मथे मां 3 बजे रब खे उथी करे चयो मां मुंहिंजा अल्लाह काबतुल्लाह सिर्फ़ असांजे लाइ हक़ न आहे, छा गुनाहगारनि जे लाइ आहियां बेनमाज़ी आहियां क़ुरान खां परे, जे तूं रहम कंदे त मुंहिंजा अल्लाह मूंखे काबतुल्लाह बि ॾेखारे, मोहम्मद जो दर बि ॾेखार, मोहम्मद मुस्तफ़ा जो दर बि ॾेखार, आहियां मोहम्मद मुस्तफ़ा जो उम्मती। पोइ रुन जे ॾाढो रब जे ॾाढो रोई पियमि। महीनो मस गुज़रियो, मूंखे पुटनि चयो अबा हल हली करे तूं हल, तुंहिंजे लाइ असां पासपोर्ट ठारायो आहे, उमिरि जी टिकट अची वई आहे, तारीख़ अची वई आहे, अबा तूं हल तोखे उमिरो वञो तुंहिंजे लाइ फलाणी तारीख़ आहे। चई जीअं मां काबतुल्लाह में पहुतुमि, जे अल्लाह ॼाणे वरितो काबे ते नज़र पवंदी वई, मुंहिंजे जिस्म मां साहु निकिरी वियो, रोई पियमि एॾो, काबतुल्लाह जे गिलाफ खे चिंबड़ी पियमि, मुंहिंजा अल्लाह आहियां गुनहगार आहियां बेनमाज़ी, रब तुंहिंजे दर ते आयो हो मुंहिंजा अल्लाह जो मूंखे माफ़ कर माफ़ कर माफ़ कर। चई रुनम ॾाढो रोई करे काबतुल्लाह में रब खे ॿारायो में, चई मां रब खे इहो चए मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा सभु गुनाह माफ़ कर, मां वाइदो कईंदो वञा अॼु खां पोइ नमाज़ न घुसाईंदुमि, क़ुरान खां परे न वेंदुमि, हो मुंहिंजा अल्लाह जहिड़ो आहे तहिड़ो आहे, इंशाअल्लाह मां तुंहिंजो वक़्तु न घुसाईंदुमि। हाणे जॾहिं मोटी आयो आहे साईं, सॼी ज़िंदगी गुज़री वई, नमाज़ न पढ़ियमि, क़ुरान खां परे रहियमि, जंहिं ॾींहं खां वठी मां उमिरि तो मोटी आयो आहियां, चए साईं उन ॾींहं खां वठी मां कॾहिं नमाज़ बि न घुसायमि, त चओ क़ुरान खां बि परे न वयुमि। अब जेड़ा हो तेड़ा न कुरान जी ज़ियारत कंदो न, केड़ा केड़ा हो चो इंशाअल्लाह कुरान जी ज़ियारत कंदासे, कुरान जी ज़ियारत करण कर जे करे इंशाअल्लाह तवा असन जे मथो अल्लाह जी रहमत जा मींह वसी पोंदान। पो तवा असा वणो उमरन ते ए हज करण वणो ए नाराज कई वणो, पंजे भेण के भाव के नाराज कई वणो, ई ठहे तो। पो मुसलमान जा हज केड़ा उमरा केड़ा। एकड़े दोस्त जो सही मां वटे न्याणी मां वट आई, अबा वने तो उमरो करण जे लाइ, अबा उहो ॾींहुं हुयो जॾहिं तूं मूंखे धिका ॾेई करे घरों कढियो, अबा मां तो वटि आयमि, चयमि त अबा जेकॾहिं तूं पुटनि खे हिसो ॾे थो त मां न्याणीअ खे बि हिसो ॾे, हाणे मूंखे न्याणी खे हिसो त तूं न ॾिनो, अबा धिका ॾेई कढी, अबा अॼु तूं वञे थो उमरो करण जे लाइ, पर अबा ॻाल्हि ॿुधो, अबा ॻाल्हि ॿुधो, तूं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते वञी छा मुंहिंजे महबूब खे मुंहुं ॾेखारींदे, अबा मां तोसां मिलण जे लाइ अचां। अबो एॾो दिल जो सख़्त हुजे, न न न न मां सां मिलण जे लाइ न अचो, तुंहिंजी काई ज़रूरत कोन्हे, तुंहिंजो मिलण मां सां ज़रूरु न आहे, बसि मां वञा थो पियो उमरो करण जे लाइ। मां तव्हां खां पुछां थो पियो मुसलमान, इहे सख़्त दिल जा मुसलमान रोज़े ते वेंदा छा नबी साईं खे मुंहुं ॾेखारींदा? अहिड़ो सख़्त दिल काबतुल्लाह में पहुचंदो छा रब खां रोई दुआऊं घुरंदो? जेको न्याणी पोयां रुआरे आयो, भेण खे रुआरे आयो, भाइरनि खे रुआरे आयो, वञी करे उमरा ऐं हज पियो करे, केड़ा हज केड़ा उमरा? अचो मुसलमान चो असां इंशाअल्लाह अबे अम्मा ऐं भाइरनि खे भेणनि खे नाराज़ न कंदासीं, इंशाअल्लाह परचाईंदासीं। हिकिड़े दोस्त चए पियो मूंखों चए भाउ नाराज़ थी वियो, ॿ सॻा भाइर पाण में न ॻाल्हाईंदासीं। पोइ चई ईद जो ॾियारो हो, ईद जे ॾियारे ते भाउ मूंखे चयो अदा ॻाल्हि ॿुध, पाण 3 महीना 4 महीना थी विया आहिनि, मिटी कईसीं, मिटी टुटियूं वयूं, हाणे पाण तव्हां सां न ॻाल्हाईंदा आहियूं, हिकु घर में रहूं था, हिकु अॻुअर में रहूं था, पाण में त न ॻाल्हाईंदा हो, पर हाणे अॼु ईद जो ॾियारो आहे, चए मां सामान मानी खणी करे भाउ वटि आयुमि, जीअं भाउ खे ॾिनमि त भाउ मां नाराज़ थी वियो, मूंखे चए मां मानी न खाईंदुमि। मां चयोमांसि दादा मानी न खा त न खा, मां भाउ आहियां, मुंहिंजो भाउ जो अचण त तूं पाण त ॾिस न। चए साईं रोई पियो, भाउ मूंखे चयो
रोंदे रोंदे बा मुखे चयो दादा गाल बुध चई अदा गाल बुध हाणे जेकॾहिं तूं मानी खणी आयो आहे मां वटि अदा 3 महीना तो असां हिक ॿिए सां न ॻाल्हायोसीं गॾु सुम्हण वारा बिस्तरे ते अदा गॾु नंढे हूंदे खेॾण वारा अदा जंहिं हंज में मां जी में तूं सुम्हियो ते मां बि सुम्हियमि अदा जंहिं अबे जी कुल्हे ते तूं बि सफ़र कयो मां बि कयोमि अदा जेको अबो तोखे खची ॾे पियो मूंखे बि ॾे पियो अदा नंढे हूंदे गॾु सुम्हियासीं गॾु खेॾियासीं गॾु कचरियूं कयूंसीं अॼु तूं खां उहे ॾुख विसरी विया जीअं रुनो एॾो रुनो मुंहिंजो भाउ मूंखे चई अदा ॻाल्हि ॿुध हाणे तूं रो न वञ तूं पंहिंजा बच्चा वठी आ मां पंहिंजा बच्चा घुरायां थो ईद जो ॾियारो हो जीअं असां पाण में मिलियासीं पोइ एॾो रुनो भाउ मां बि रुनुमि चई जेके नंढा सां मसां सनणियूं न्याणियूं हो मासूम बच्चा रोई पिया रोंदे 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 असां हिक ॿिए खे परचायोसीं ओ दुनिया वारो मां तव्हां खां पुछां थो जेकॾहिं इहे माण्हू रुना हूंदा पोइ रोई पिया हूंदा न अल्लाह ॿिन्हिनि जा गुनाह बख़्शे छॾिया हूंदा यार अॼु तुंहिंजो भाउ तोखां परे वेठो आहे रोंदो पियो आहे त यार मुंहिंजो भाउ मां सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हे मुंहिंजो भेण रोंदी वेठी आहे मां सां तो ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हे मां तव्हां खां पुछां थो 5 मिंट भेण वटि कॾहिं विया हो भेण सां वञी करे दिलि जा हवाल कया अथव अधी ॾींहुं हाल वाल नंढे हूंदे ज़िंदगी गन गुज़ारीसीं तोखे पढ़ायोसीं त वञी असां तुंहिंजे दर ते न आयासीं अधी तोखे ॾुख आया तूं दान ॾिनी अधी तोखे तकलीफ़ूं आयूं असांखे दान ॾिनई अधी तुंहिंजे मथां ॾुख ऐं परेशानियूं आयूं असांखे दान ॾिनई अपो फोती वियो अम्मा फोती वई अधी तुंहिंजे असां हिते मिटी कईसीं तोखां पुछा कोन कईसीं अधी जंहिं ॾियारे तुंहिंजो निकाह थियो तुंहिंजी रुख़्सती थी तूं हितां रोंदे रोंदे असां खां मोकिलायो ऐं पोइ रोंदे रोंदे तूं वञी मुड़ुस जे दर ते वई अधी तूं असांखे रोंदे रोंदे वरी बि दुआऊं ॾींदियूं वई अधी जेकॾहिं तूं असां खां न पुछो हाणे असां तुंहिंजे दर ते आया आहियूं वरी बि असां तोखां दिलि जा हवाल पुछूं उहा न्याणी तुंहिंजे असांजे ॾाढो रोई पवंदी आहे चवंदी आहे दा अब्बा फोती वियो कंहिंखे मां ॾुख ॿुधायां अम्मा फोती वई मां कंहिंखे ॾुख ॿुधायां दुनिया वारो चओ त इंशाअल्लाह तव्हां सां हुन भेण जे दर ते वेंदासीं भाउ जे दर ते वेंदासीं पंहिंजे बच्चनि जे दर ते वञी करे इंशाअल्लाह उनखे परचाईंदासीं केड़ा केड़ा वत मथे करे चओ त इंशाअल्लाह परचाईंदासीं या तव्हां जी ॻाल्हि न हूंदी मां ॿियनि इलाइक़नि जी ॻाल्हि कयां थो त जंहिं जॻह ते वञूं उते साथी चवनि पिया साईं भाउ आहे पर मां सां न ॻाल्हाईंदो आहे तव्हां वटि त ईअं त न आहे न नथा ॻाल्हायो छो तव्हां वटि ईअं न आहे त मुंहिंजा मोहतरम दोस्तो तव्हां वटि न हूंदो इहे ॿीजा ते जॻह हर जॻह ते आहे त मुंहिंजा मोहतरम दोस्तो ॿाहिरि बुज़ुर्गो ये हालात अहिड़ा लॻा पिया न असां जंहिं जॻह ते वञूं था न रोई करे न्याणियूं वेचारियूं चवनि पियूं मौलवी साहब असांजो भाउ असांजे अबे जी ज़मीन मां मिल्कियत मां हिसो न ॾिनई साईं खाई वियो असांजो हिसो जिन हिसो वठूं था त असांखे साईं दड़का ॾे थो पियो छा कंदो तव्हां हिसो वठंदो मुंहिंजा मोहतरम दोस्तो यार अल्लाह जो वास्तो अथव अल्लाह जो वास्तो अथव अल्लाह जो वास्तो अथव छा तव्हांखे थी वियो आहे एॾो मुस्लमान गुनहगार दिलि जो सख़्तु थी वियो आहे जो अबे जी इज़त न आहे अम्मा जी इज़त न आहे अम्मा जी इज़त न आहे अबे जी इज़त न आहे मुस्लमान अबे खे रुआरींदो वधो आहे अम्मा खे रुआरींदो वधो आहे जंहिंजे बारे में अल्लाह जो क़ुरान में फरमाए पियो वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना जंहिंखे क़ुरान वणे हथ मथे करे चओ सुभान अल्लाह त मुंहिंजा मोहतरम दोस्तो अबे अम्मा जी इज़त कंदो केड़ा केड़ा हथ मथे करे चओ त अबे अम्मा जी इज़त कंदासीं दोस्त चवंदा त अबे अम्मा जी फज़ीलत बि बयान कयो हाणे अबे अम्मा जी फज़ीलत वाक़ई असां छा बयान कयूं जेको अबो अम्मा असांखे चौपलियूं वठी ॾिनी जेके पुराणा कपिड़ा पाण पाइनि असांखे नवां वठी ॾिनी मां इन ॻाल्हि ते ॻाल्हायां न अलाह ॼाणे वरितो मुस्लमान उहा अॼु अखि में पाणी न आहे जेको बीहे जेके अबे अम्मा जा सतायल जंहिंजो अबो अम्मा दुनिया छॾे विया हिकिड़ो दोस्त चए पियो त मां ड्यूटी ही परे पोइ मां ड्यूटी तो जीअं वापसि मां न अचां पियो ईद जे मौके ते चए अम्मा
फोन कई दबा अचे तो मां चयोमांसि अम्मा कोन थो अचां। अम्मा रोई पई पुट 6 महीना थिया न मुंह त ॾेखार मांखे तोखे सिक लगे न लगे मांखे सिक लगे थी जो 9 महीना मां तोखे पेट में सांभियो आहे। चई मां जीअं जो तो ड्यूटी तो निकतो मां चयमि त गुल ख़रीद कया वञा अम्मा जे लाइ अम्मा ॾे मोकिलियम। अञा जो अचानक ईअं गाॾी ते अचां पियो ॾिठुमि त परियों हिकिड़ी नड़ी न्याणी वेठी आहे। नड़ी न्याणी जाॾो मां गाॾी झलीमांसि मां चयोमांसि पुट छो वेठी आहीं हिते। नड़ी न्याणी चयो मां अम्मा जे लाइ गुल वठणा न मूंखे गुल ॾियणा ने मां वटि पैसा कोन्हनि जो मां पैसा वठां। पोइ मां चयोमांसि अचो अधी वे त मां तोखे हली करे गाॾी ते हलां शहर मां गुल ख़रीद करे जाओ। पोइ जीअं जो वियासीं त गुल ख़रीद कयासीं मां पंहिंजी अम्मा जे लाइ वरिता। हिन नड़ी न्याणी खे मां अम्मा जे लाइ वठी ॾिना। चई नड़ी न्याणी तक़रीबन 8 सालनि जी 7 सालनि जी न्याणी। पोइ चई चाचा ॻाल्हि ॿुध चई जॻह ते मुंहिंजी अम्मा जो घर अचे मूंखे लाई जाए। मां चयोमांसि पुट पाण ॾिसी जाए त तुंहिंजी अम्मा जो घर काथे आहे। अञा जीअं जो कब्रिस्तान जे वेझो आयासीं नड़ी न्याणी मूंखे चयो चाचा हिते गाॾी झली जाए मुंहिंजी अम्मा जो घर अची वियो आहे। मां चयोमांसि पुट ही त कब्रिस्तान आहे हिते तुंहिंजी अम्मा जो घर कीअं आहे। पोइ नड़ी न्याणी रोई पई मूंखे चई चाचा हफ़्तो थी वियो आहे अम्मा फौत थी वई आहे मुंहिंजी। मां वञी अम्मा खे गुल ॾेई जां। चई मां गाॾी में वेठुमि मंज़र ॾिसां पियो नड़ी न्याणी वई गुल खयूं वई वञी अम्मा जी क़बर जे मथां विधई भाकुर पाए अम्मा जी क़बर ते रुनी रुनी एॾो रोई पई अम्मा ईद मथां अचण वाणी आहे। मां 3 ॾियारा ईद में पिया ने अम्मा असांजे लाइ जेके कपिड़ा वठी ॾिनई केरु पाराईंदो असांखे। अम्मा असांजे लाइ घर में ईद जे ॾींहुं खाधो तयारु केरु कंदो। अम्मा रोई पई अम्मा ज्यादो रोई चई अम्मा असांखे केरु इहे शयूं पाराईंदो। अम्मा अब्बा खां असांखे ख़र्ची केरु वठी ॾींदो। अम्मा अब्बा खे केरु चवंदो त हिन न्याणियुनि खे वठी वञ ईदगाह ॾे। अब्बा असां अब्बा खे कीअं चई सघंदासीं। अम्मा असांखे अबे खे केरु चवंदो त हिनखे मिठाई वठी ॾे ईद जे ॾियारे ते। न्याणी रोई पई अम्मा जे भाकुर पाए करे रुनी मां ॿियो थी आयमि जंहिं गाॾी मां निकिरी अची करे न्याणी खे भाकुर पाए चयोमांसि पुट नरो 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 उथ मां हल त तोखे तो वठी हलां। हाणे जॾहिं न्याणी खे मां हथ खां वठी आयमि न्याणी रोई पई यकदम चए मां उन ॾियारे ते मोकल करे मां वापसि पोइ मोटी आयमि। मां अम्मा जी हंज ते किरी पई मां अम्मा खे चयोमांसि मां तोखे ईद ते न अचां पियो पर मां मंज़र ॾिठुमि। अम्मा रोई करे चयो पुट जंहिं ॾियारे तूं हितां ड्यूटी ते वेंदो आहे न मां पोयों न्यारींदी आहियां। अम्मा रोई पई पुछा कयो अम्मा खां कई अम्मा छो रोंदी पई आहे पंहिंजे पुट खे ॾिसी करे। अम्मा चवे थी मां रोइण जे करे थी मुंहिंजो पुटु अलाए दुख में गुज़ारे अलाए सुख में गुज़ारे अलाए कीअं गुज़ारे मुंहिंजो पुटु वञे थो सफ़र जे लाइ तव्हांखे कहिड़ी ख़बर। अम्मा रोंदे रोंदे पोइ मोटी आई पुटु रोंदे रोंदे अॻिते वियो हलियो। हो दुनिया वारो हुन अम्मा खे कीअं रुआरियो था हुन अबे खे कीअं रुआरियो था यार। जेको पाण पुराणा कपिड़ा पाए तोखे नवां पाराए पाण पुराणी टोपी पाए तोखे नई टोपी पाराए पाण हिकु चपल बि पाए पाण बि पाए ओॾो तोखे नई पियो पाराए। हो दुनिया वारो न अबे अम्मा जो चओ त इंशाअल्लाह क़दुरु कंदासीं। कहिड़ा कहिड़ा हथ मथे करे चओ अबे अम्मा जो क़दुरु कंदासीं। बस आखिरी वाक़ियो तवज्जो कयो टाइम खत्म थी वियो इंशाअल्लाह। मुंहिंजा मोहतरम दोस्तो खोड़ दोस्तनि जे अखियुनि में पाणी हले पियो अल्लाह तव्हांजो क़बूल करे रोण। मुंहिंजा मोहतरम दोस्तो हाणे हिकिड़ी जॻह ते असां वियासीं उते नौजवान पुटु फौत थी वियो अमड़ जो। पोइ मूंखे कंहिं दोस्त चयो साईं तव्हां अम्मा खे त मना कयो अम्मा रोई थी ॾाढो पंहिंजे पुटु असांजो भाउ फौत थी वियो आहे अम्मा रोई रोई हाल हीणा कया अथई साईं अम्मा खे त तव्हां मना कयो न रोए को। मां चयोमांसि अम्मा छो रोई थी एॾो अल्लाह जाने वतो। अम्मा रोंदे 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 अम्मा चयो त पुट मुंहिंजो नौजवान पुटु वियो मुंहिंजो पुटु एॾो त मुंहिंजो साबिरीन पुटु एॾो त फर्मा बरदार पुटु हुयो। मां अम्मा जॾहिं चवंदी मांसि मज़ाक में त पुटु अॼु मां हीअ शइ खाईंदमि यकदमि वञी करे शहर मां उहा शइ वठी ईंदो। अम्मा तूं दिलि मां चई हा मां तूं ज़बान मां चयो आहे मां तुंहिंजे लाइ आंदी। हिकिड़े चकर मां ईअं अंगल करे चयोमांसि पुटु पंहिंजी घरवारी खे वॻो वठी ॾींदो 3-4 हज़ार जो पुटु मां अम्मा खे त पाराइणो वॻो चई उन ॾींहं ते मुल साहब वॻो वठी आयो।
चई जॾहिं मां बीमार थींदी हुयमि न मुंहिंजी अम्मा जे मथां मथे ते वेही ज़ोर ॾींदो हो पेरनि खे वेही करे ज़ोर ॾींदो हो पोइ मां रोईंदी हुयमि पुट चवंदी हुयमि तूं सुम्ही पओ न सुम्हंदो अम्मा मां कीअं सुम्हां मुंहिंजी जीजल अम्मा बीमार पई आहे मां कीअं सुम्हां वञी करे निंड्रा कयां मुंहिंजी अम्मा बीमार पई आहे रात जे टाइम ते अचानक मां सॾु कयां त पुट पाणी त पिया यकदमि उथी ईंदो चवंदो जीअं मां पाणी भरे ईंदो मथां पाणी झले पीअंदो मूंखे निंड वठी वेंदी मूंखे उथारींदो बि न हो मां चवंदी मां पुट पाणी रख तूं वञी सुम्ही पओ न चवंदो अम्मा न पाणी ॾेई वरी मुंहिंजो पुट मूंखे ज़ोर ॾींदो हो उन पुट जा मां ॾुख कीअं विसारियां जेको मूंखे सॼी उमिरि मूंखे सुख में रखियईं अम्मा रोई पई चवंदी अम्मा मूंखे मथे ते पुराणो लटो ॾिसी करे चवंदो अम्मा तोखे अॼु नओं लटो पारायां मूंखे जिस्म ते पुराणो वॻो ॾिसी करे नओं वॻो वठी ॾींदो हो मुंहिंजी खुटल चौपल ॾिसी मूंखे नओं चौपल वठी ॾींदो हो उन पुट खे मां कीअं विसारियां ओ दुनिया वारो उहो अबो अम्मा तुंहिंजे लाइ रातियुनि जूं रातियूं रोई रहनि अॼु तोखे छा थियो आहे जो न अबे खे धिका ॾे थो अम्मा खे धिका ॾे थो अचो खोल अल्लाह जो क़ुरान फरमायो वक़ज़ा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन एहसाना एहसाना अबे अम्मा जा एॾा एहसान थी जॾहिं गंद पियो करे अबे अम्मा जी झोल में तोखे लफ़्ज़ न चयो अबे जे कुल्ले ते पेशाब कई अबे तोखे लफ़्ज़ न चया अबे खे धिका ॾे थो अड़े शर्म हया कर उन अबे खे पोड़ो चवे थो अम्मा खे पोड़ी चवे थो अम्मा जी दिलि मां त हवाल पुछ अम्मा खां पुछ अबे खां पुछ रोई जेके रात जे टाइम ते तुंहिंजे लाइ दुआऊं कंदा हा अबा बस मुझे वाज जो टाइम पूरो मुझे दिल में मुझे तमन्ना इहा हूंदी आहे त अल्लाह सही मन न मन को गुनहगार को बेनमाज़ी को अबे अम्मा जो नाफरमान इन वाइज़ में रोई पवे तौबा कई वञे अल्लाह आहियूं त अबे अम्मा खां परे रब तोखां परे हूं तुंहिंजी निमाज़ खां परे हूं तुंहिंजे क़ुरान खां परे हूं रब हिन क़ुरान जे जलसे में अचण जे करे को अखियुनि मां पाणी हारे हिन क़ुरान सां मोहब्बत करे हिन क़ुरान जो दीदार करे अल्लाह मुंहिंजे लाइ सौदो सस्तो आहे कहिड़ा कहिड़ा हो अॼु न मुंहिंजे जलसे में अचण वारो हथ मथे करे चओ त इंशाअल्लाह अबे सां अम्मा सां क़ुरान सां अल्लाह सां ईअं निभाइबो जीअं रब असांजे मथां एहसान कया अल्लाह तव्हांजी ज़िंदगी में बरकत करे जन ही दोस्तन प्रोग्राम रखियो मौलाना मोहम्मद यूसुफ साहब या उन सां तावन वारा मुंहिंजा मोहतरम दोस्तो आलिम पोयां ईंदा वाइज़ ॿुधाईंदा भलो भलो मां बि अची करे बतावण तव्हांखे गॾु कयो में मुंहिंजो वाइज़ जो मक़सदु इहो त मतलब साथी गॾु थियनि पोयां अचनि बाक़ी अॼु जेके दिस्तार कंदा मां उनजे अबे अम्मा खे बि वॾियूं मुबारकूं ॾियां थो ऐं उनजे बचड़नि खे केॾियूं त जेको आहे सो वॾा ख़ुशि नसीब हूंदा जंहिंजे बचड़नि क़ुरान हिफ़्ज़ कयो सीने में सांभियो अॼु अल्लाह जी मथां उनजे मथां रब जी रम जो मींहुं जो वसी पियो तव्हां बि चओ इंशाअल्लाह वाइदो कयो त बच्चन के कुरान जो आलिम हाफ़िज़ कंदासीं केड़ा केड़ा हथ मथे करे चओ इंशाअल्लाह बच्चन के कुरान पढ़ाईंदासीं अदा जेड़ा हो तेड़ा कुरान पढ़ंदासीं न इन कुरान जे वेझो ईंदासीं न अल्लाह कंदो इंशाअल्लाह जाते ड्यूटी वारो खाए पियो जाते मिनिस्टर खाए पियो इंशाअल्लाह कुरान वारे के रब न छॾींदो आ कुरान वारो भी एड़ी एड़ी शयूं खाईंदो आ जेके अल्लाह पैसे वारे के भी न खाराईंदो आ अल्लाह कुरान वारे के एड़ी शयूं खाराईंदो लफ्ज़ अचा अल्लाह शरफ अपनी बारगाह में कबूल मंजूर फरमाए वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।